फरमाए अल्लाह जो निजाम अल्लाह जो कानून बशरत जेला ओ मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम की बशरत जो तार कयो मुझे महबूब करीम की जात बेमिसाल जात आका अलैहि नाज़रीन कश्मीर वेझो ॻोठ फ़ौज अली मज़ारी में फ़कीर अलह वसायो मज़ारी रईस शहबाज़ मज़ारी डॉक्टर मुन्नीर मज़ारी ऐं मज़ारी बिरादरी जे तरफ़ां ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो मुनक़िद कयो वियो जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बरचार न्यूज़ जे सीनियर नुमाइंदे यूसुफ रिद खां। जी यूसुफ। जी बिल्कुल अवां इन सिलसिले में ॿुधाईंदो अला ॻोठ फ़ौज अली मज़ारी में फ़कीर अला वसायो मज़ारी शहबाज़ मज़ारी डॉक्टर मुनीर मज़ारी ऐं मज़ारी बिरादरी तरफ़ां ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसो मुनक़िद कयो जंहिंमें हज़ारनि माण्हुनि शिरकत की। ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे जो आगाज़ सदारत जी अवार्ड याफ़्ता कारी मंजूर कुरान शरीफ की तिलावत सां कयो। सिंधी मशहूर नात ख़्वानन अब्दुल मजीद सुल्तानी फ़कीर हुसैन बख्श चांडियो का फ़कीर कारी मोहम्मद अनीस कादरी ऐं ॿियनि आका अलैहिस्सलाम शान में नज़राना अक़ीदत पेश करण लाइ नातो पढ़ियूं। जरानत जलसे की ख़िताब कंदे दरगाह फैज़ हाशमी सैयदा नशीन ख़ादिमुल फ़ुक़रा फ़कीर अली नवाज़ हाशमी चयो त आका लजपाल जी आमद सां 18,000 आलम रोशन थिया आहिनि। आका लजपाल जी आमद जूं ख़ुशियूं फ़र्शनि ते अर्शनि ते न बिल्कुलु इंसान जिन मलाइक मल्हाए रहिया आहिनि पर लामकान ते रब काइनात बि मल्हाए रहियो आहे। मिराज शरीफ में मरकज़ी जमायत अहले सुन्नत ज़िले कश्मीर जो नाज़िम आला हज़रत इलामा गुलज़ार अहमद चाचड़ दरगाह फ़कीर बख्त अली खां फ़कीर अहमद साईं ऐं ॿियनि बि शिरकत कई। स्टेट सेक्रेटरी जा फ़राइज़ अली शेर थीम अदा कयो। जनात इन मौक़े ते लंगर तक़सीम कयो वियो।